THN News। मुंहिंजो नालो सैयद सलीम रज़ा शाह आहे। तव्हां सनाफ़्ता तालिब अली शाह। मां मोबलिंग फ्रेंचाइज़ में गुज़िरियल 5 सालनि खां हिते मार्केटिंग कंदो आहियां। अॼु ईद जी रिकवरी करण लाइ लालू मार्केट मां मार्केट करे इन रस्ते सां अचां पियो त रस्ते में कुझु ॿ नामालूम अफ़राद जेके हुआ उहे रक्शे खे रोके करे मूंखे टारगेट करे मूंखां पैसा फुर करे विया। घणा पैसा हुया? ऐं आख़िर 1,17,000 रुपया टोटली रक़म हुई, उहा खसियनि, मोबाइल खसियनि। नाज़रीन, वगण खां ख़बर शामिल कयूं था त वगण ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में मुसलसिल ॾोही वारदातुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। हद जी पुलिस अमन अमान बहाल कराइण में मुकमिल नाकाम बणिजी वई। वगण लॻे ॻोठ यारोदरो जे कब्रस्तान वटि नामालूम हथियारबंदनि पारां मेहर जे रहवासी मोबलिंग कंपनी जे सेल्समैन सैयद सलीम रज़ा बुखारीअ खां 1,17,000 रुपया फुर करे फ़रार थी विया। अहिड़ो इतला मिलण खां पोइ वगण शहर जे टेलीकम्यूनिकेशन जे दुकानदारनि पारां वगण थाणे ते पहुची करे NC दाख़िल कराए छॾी। यादि रहे त वगण थाणे जी हद में मुसलसिल ॾोही वारदातुनि में तेज़ी अची वई आहे, पर पुलिस अमन अमान खे बहाल कराइण में मुकमिल नाकाम बणिजी वई आहे।